कहीं बातों ही बातों में मुकरना भी जरूरी था। गवारा नहीं है अगर मेरी सूरत, दुआ है तुम्हें मैं नजर ही न आऊं, दुआ है तुम्हें मैं नजर ही न आऊं, मगर तुमसे सीखा मोहब्बत भी हो तो। गुलहार खणी जे कबर ते अची माउथी न सगा कावड़ न कजा। ये गिला है आपकी निगाहों से, फूल भी हो दरमिया तो। वटन मिल्कियत बदिरां सुरनि जी दौलत आ। हिननि वटि ॾेखाओ त नाहे सिंध जी सूंहं ऐं सुकून ज़रूर आ। भाऊ मुला बख्श हिननि हमराहनि खे सुञातई? हा भाऊ, बुकेरा शरीफ़ पंहिंजो तरी आ। त हलऊं संदन ॻोठ सालह हाले पोटे। रस्ते में हिननि मां हिकु नौजवान जो झुंगारियल ही दर्दीलो कलाम बि ॿुधंदा था हलऊं। ऐं घणनि जे हथ मां किरी थाव पवंदा, घणनि जात यारो छिजी हाम पवंदा, छिजी हाम पवंदा। हाय पत्थर जूं दिलियूं बि पिघारे वेंदासीं, घणनि खे असां बि रोवारे वेंदासीं। गवारा नहीं है अगर मेरी सूरत, दुआ है तुम्हें मैं नजर ही न आऊं, गवारा नहीं है अगर मेरी सूरत, दुआ है तुम्हें मैं नजर ही न आऊं, दुआ है तुम्हें मैं नजर ही न आऊं। हिननि बासलायत सिंधी नौजवाननि जी स्टोरी में अॻिते वधण खां अॻु में सभिनी सिंधियुनि खे ख़ासि तौर परॾे में रहंदड़ सिंधियुनि खे गुज़ारिश त पंहिंजो ही चैनल सब्सक्राइब ज़रूरु कयो, त जीअं तव्हांखे असां सिंध जा ख़ूबसूरत नज़ारा ऐं अहिड़ियूं दिलचस्प स्टोरियूं ॾेखारींदा रहूं। हा त भाऊ मुला बख्श पाण किथे हुआसीं? हा यादि आयो, हिननि नौजवाननि जे ॻोठ जेको टंडे अलाहार ज़िले में वाक़िअ आहे। नालो अथसि सालह हाले पोटो। मेरे पास तुम हो मगर तुमसे सीखा मोहब्बत भी हो तो, दगा कीजिएगा मुकर जाइएगा। मेरे बाद किसको सताओगे, मुझे किस तरह से रुलाओगे, मेरे बाद किसको सताओगे, मुझे किस तरह से रुलाओगे। मुझको तो बर्बाद किया है और किसे बर्बाद करोगे, रो रो के फरियाद करोगे, रो रो के फरियाद। हू रोज़ ॻाईंदा वॼाईंदा कम ते न ईंदा आहिनि। हा, बाक़ी ॾींहं में 2-3 चकर गॾिजी वेही ॻाइण शुरू थी वेंदा आहिनि। तॾहिं जॾहिं थोरो थकिजी पवंदा आहिनि। हा भाऊ, केले जो कमु ई आहे ॾाढो सख़्तु ऐं थकाईंदड़। वरी जे कम खे लॻंदा आहिनि त संदन दिलि चवंदी आहे त कम दौरान हर को पियो पंहिंजे मुंहुं झुंगारींदो वतंदो आहे। मेरा नाम है आजम अली और बचपन से सिंगिंग का शौक है। मैं चाहता हूं कि मैं अपना टैलेंट पूरी दुनिया को दिखाऊं, बल्कि अपने पाकिस्तान का नाम रोशन करूं। तो मैं चाहता हूं कोई हमें ऐसा उस्ताद मिल जाए जिससे हमें एकेडमी लें, जिससे हम अपनी सिंगिंग आगे बढ़ा सकें, तो हम अपना टैलेंट दिखा सके। सिंगिंग का तो हमें बचपन का शौक है, लेकिन हमारे पास कोई ऐसा उस्ताद या कोई ऐसा टीचर नहीं मिला कि आज तक हम उनकी थ्रू से थोड़ा आगे जा सके। तो तव्हांखे इहो त पतो पइजी वियो त ही हमरा आहिनि किथे जा। हाणे अव्हां सोचींदा हूंदो त ही मुड़ुस आहिनि केरु ऐं छो पिया पंहिंजे मुंहुं ॻाईंदा वतन।
बुकेरा शरीफ़ मां जाखोड़ी सहाफ़ी आबिद अली पारां मोकिलियल हिन ख़ूबसूरत रिपोर्ट मूजिबि हिन नौजवाननि जे ॻाइण खे न रुॻो पूरे तरह जा माण्हू ॾाढो पसंदि कनि था, पर सोशल मीडिया ते बि हिननि वॾी फैन फॉलोइंग ठाहे वरिती आहे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में संदन लखे मदाह पिण आहिनि। मेरा नाम अब्दुल जब्बार है। मैं भैंसे बकरियां वगैरह चराता हूँ, उनका चारा वगैरह काट के घर लेके जाता हूँ, मजदूर बंदा हूँ। तो मुझे शुरू से शौक था टिकटॉक पे गाने गाने का, तो मैंने उस पर अकाउंट बनाया। तो उस पर हमारे अब लाखों व्यूअर्स हो गए हैं, लाखों व्यूज आते हैं और लाखों फॉलोअर्स हो गए हैं। हम अपना टैलेंट पूरी दुनिया को दिखाना चाहते हैं। अगर हमें कोई अच्छा ट्रेनर मिल जाए, हमें अच्छा कोई गाइड करने वाला मिल जाए, तो हम पूरा पाकिस्तान को रोशन कर सकते हैं इंशाल्लाह। हम 3 दोस्त है, साथ में मिलकर गाने गाते हैं टिकटॉक पे, बहुत अच्छे खासे व्यूज आते हैं। लेकिन अभी कोई अच्छा उस्ताद, कोई अच्छा सपोर्ट करने वाला नहीं मिला जो हमें आगे बढ़ा सके। ही नौजवान केले जे फसल में मज़दूरी करण सां गॾु बकरियुनि खे पिण चारींदा आहिनि। बकरियूं बि ख़ुशि, ही हमरा बि ख़ुशि। कीअं भाऊ मोला बख़्श? भाऊ मोला बख़्श, हिन वाड़े में ॿधल ख़ूबसूरत बकरियूं ॾिसी अव्हां ज़रूरु सोचींदा हूंदो त जे हमराहनि वटि हेॾो माल आहे त पोइ केले में मज़दूरी करे पाण खे ख़ता छो पिया कनि? इन जो जवाब अव्हां खे ॾियूं था, पर पहिरीं ही ख़ूबसूरत गानो त ॿुधो। ओ बेवसी में अची मूंखे सॾु न कजां, मुंहिंजी क़बर ते माण्हू गॾु न कजां, तुंहिंजो ना फरमान न थिए अदबी, सॾु ॾेई न सघां कावड़ न कजां, गुलहार खणी जे क़बर ते अची मां उथी न सघां कावड़ न कजां। भाऊ मुला बख़्श कुझु बि आहे, हमरा टैलेंटेड वॾा आहिनि। वरी वॾी ॻाल्हि इहा आहे जो ही ॻाइण न कंहिं अकेडमी मां सिखिया, न ई कंहिं उस्ताद वटां, बसि ही पंहिंजा उस्ताद पाण थी विया ऐं ॻाईंदे ॻाईंदे वॾा उस्ताद थी विया आहिनि। दुश्मन न कल तो दुश्मन, वफा दी दुनिया असर तो दुश्मन, खिजा हमें ते बाहर तू है ओ सांवला मेरा प्यार तू है। मेरा नाम मोहम्मद रफ़ीक है। तो ये बचपन से मेरा शौक था स्टार्ट करने का कि सिंगिंग करूं। वैसे तो पढ़ने पर बहुत दिल करता था, लेकिन खर्चे को देखा तो बस दिल ही नहीं किया आगे पढ़ने को। सो दैट बस ऐसी खेती बाड़ी में काम करते हैं और कुछ नहीं। सिंगिंग का हमें पहले से ही शौक है। अगर किसी एकेडमी में कोई उस्ताद वगैरह मिल जाए, कोई भी हमें जो गाइड करे, तो हम आसानी से ये कर सकते हैं। हमें बहुत गाने का शौक है। इंशाल्लाह अल्लाह ताला हमें और भी कामयाबी देगा। हमारा बहुत शौक है इसमें। हाणे भाऊ मुला बख़्श अव्हां जो तजस्सुस ख़त्म था कयूं। ही आहिनि अब्दुल जब्बार, मोहम्मद रफ़ीक ऐं आज़म अली। ही केले जे फसल ते मज़दूरी करण सां गॾु चारो बि गॾु कंदा आहिनि। ही ॿाकरो माल हिननि जो नाहे, पर हिन वाड़े ते ही पार्ट टाइम पोरियो कंदा आहिनि। हिननि नौजवाननि खे ॻाइण जो ॾाढो शौक़ु ऐं पोरियो करण सां गॾु ॻाईंदे ॻाईंदे वॾा मशहूरु थी विया आहिनि। ही नौजवान न रुॻो सिंधी पर इंडियन ऐं उर्दू तोड़े पंजाबी सराइकी गाना वॾे शौक़ सां ॻाईंदा रहंदा आहिनि। थी सघे थो त हिननि नौजवाननि खे राग न ईंदो हुजे, पर संदन शौक़ ऐं लगन खे जस ज़रूरु ॾियणु घुरिजे। ॿी ॻाल्हि त हू ॻाइण जे चकर में कमकार धंधा धाड़ी छॾे लाहे पाहे न बीठल आहिनि, पर पहिरीं पंहिंजे कम ते तवजह ॾियनि था, गॾोगॾु पंहिंजो शौक़ु बि पूरो करे रहिया आहिनि। ही नौजवान अॻिते वधण जी ख़्वाहिश त रखनि था, पर संदन सरपरस्ती करण वारो को बि नाहे जेको राग जी दुनिया में खेनि रोशनास कराए। सिंध जे नौजवाननि में सलाहियतूं त आहिनि, पर मौक़िया न आहिनि। जेकॾहिं हिननि नौजवाननि खे बि मौक़िया मिलनि त ही बि सिख्या वठी केले जे फसल में ॻाइण बदिरां कंहिं वॾी स्टेज ते ॻाईंदे नज़र अचनि। बहरहाल दोस्तो, तव्हांखे हीअ स्टोरी कीअं लॻी कमेंट्स में असांखे ज़रूरु आगाह कजो ऐं वीडियो खे लाइक करण सां गॾु पंहिंजो ही चैनल सब्सक्राइब करणु न विसारिजो। ख़ासि तौर परॾेह में रहंदड़ सिंधी सिंध जा नज़ारा ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कनि। जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज संभालने होंगे, मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है, तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं।